पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो त सूरत हसीना बेगम खे टांडा ॾेई छॾिया आहिनि। हर ॻाल्हि ते टोके थी, हर ॻाल्हि ते उनखे रोके थी। होॾां जेको आहे वरी सांवल बि टांडा ॾिना, रुंडे खे वार्निंगां बि ॾिनियूं अथई ऐं चयो अथई त हाणे ख़तरो मुंहुं मां सम्झ। अगरि थोरो बि मूंखे शक पियो त तव्हांखे मां कोन छॾींदुसि। तव्हां ॿिनि जा क़तल करे उहे हज़म करे आयो, पर मोह वारो भाउ जेको तव्हां क़तल कयो आहे, इन में तव्हांजा अगरि हथ निकिता तव्हां कोन बचंदो। हाणे रुंडे वारा बि हरामी आहिनि। रुंडे वारा वरी ॿी गेम ठाहींदा सांवल खे फसाइण जी ऐं सांवल खे उनजे सौट हैदर खे माराइण जी। सॼी गेम ओॾे फेरींदा त तुंहिंजो क़ातिल भाउ जो उहो आहे। ऐं सूरत बि ॾाढो ॾिंगी थी चुकी आहे ऐं उहा बार बार रुंडे जी भेण हसीना खे ज़लीलो ख्वार करे थी। ऐं सूरत इन कोशिश में आहे त ईअं ज़ाहिर कयां त हीअ केॾे पाणी में आहे, छो त हुनजे ख़बर आहे पंहिंजे भाउ सांवल जी पढ़ियल आहे। ऐं हसीना बि जेको आहे जाबिर जहिड़े उठ जहिड़े माण्हू खे बि ज़लील करे वेठी आहे ऐं फ़ोन ते उनखे बार बार धमकियूं ॾेई रही आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि को सो वर्क खे।